इंकलाब इंकलाब इंकलाब, एक मुल्क कई निजाम नामंजूर, एक मुल्क कई निजाम नामंजूर। जी नाज़रीन, ग्रैंड हेल्थ अलायंस तरफ़ां सॼी सिंध में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कयो पियो वञे। उन सिलसिले में थरपारक ज़िले जे समूरनि इस्पतालनि में हिन वक़्तु जेका हड़ताल कई वई आहे, OPD आहे, उनजो बाइकाट कयो आहे। इस्लाम कोट प्रेस क्लब ते ग्रैंड हेल्थ अलायंस जा जेके अॻवान आहिनि, ज़िले अॻवान आहिनि, इस्लाम कोट तालुके जा अॻवान आहिनि, एहतिजाज करे इस्लाम कोट प्रेस क्लब ते अॼु 6 ॾींहं पहुता आहिनि। इन्हनि खां पुछूं था त इन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। 5 ॾींहं असांजो GHA जे तरफ़ां ग्रेड हेल्थ अलायंस जे तरफ़ां असांजो जेको सिहत खाते जा जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि, जीअं उन में किरोना अलाउंस जेको रिस्क अलाउंस उहो असांजो कटियो वियो। उन खां पोइ असां 5 ॾींहं खां टोकन हड़ताल ते आहियूं, OPD जे टोकन हड़ताल ते आहियूं। उन खां पोइ कल्ह असांजे जना अस्पताल में जेको पुलिस गिरदी उन डायरेक्टर SME जमाली तरफ़ां जेका थी आहे, उहो उन ते असां मज़म्मत कयूं था। असांजे डॉक्टरनि, असांजे नर्सिस, असांजे पैरामेडिकल स्टाफ ते सभु वधि मां वधीक तशद्दुद कयो वियो। असां उनजी जेको सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ताज़ो बदकिस्मती सां वाक़ियो इहो थियो आहे त जना अस्पताल में उते जेको आहे सो असांजो डॉक्टर्स पैरामेडिकल स्टाफ उन्हनि में जेको असांजो हिकिड़ो मौजूदु डॉक्टर आहे यासीन उमरानी आहे, असांजो ॿियो पैरामेडिकल अॻुवान आहे जिसकानी साहब, ऐं बाक़ी बि आहे, उन्हनि ते तमामु घणो तशद्दुद कयो आहे। अरशद आफ़रीदी नाले को SHO आहे जेको सिमी जमाली तरफ़ां काफ़ी वक़्त खां उते जेको आहे सो हुनजो जेको आहे गार्ड जो घुमंदो अचे ऐं एहतिजाज। त अॼु असांजो मेन मक़सदु जेको आहे उन एहतिजाज सां गॾु इन वाक़े जी मज़म्मत करणु आहे ऐं गवर्नमेंट खां मुतालबो करियूं था त जेको पैरामेडिकल ऐं डॉक्टरनि ते जना में जेको ज़ुल्म थियो आहे उनजो तदारक कयो वञे, इन SHO खे हटायो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे सो वधीक जेको आहे तहफ़्फ़ुज़ ॾिजे। असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त असांजा जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि, जंहिंमें रिस्क अलाउंस आहे, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहे, टाइम स्केल आहे, उहे मुतालबा असांजा बहाल कया वञे। गवर्नमेंट सां इहो ई मुतालबो आहे त असांजो जेको रिस्क अलाउंस आहे, कोरोना जे वबा में हिकिड़ो त लॉलीपॉप 2 महीने ॾिनो हुयो, उहो फ़ौरन फिनांस डिपार्टमेंट ऑर्डर जारी करे ख़तमु कयो वियो आहे। असां कंदा आहियूं उहो असां रिस्क अलाउंस परमानेंट असांजे बुनियादी पघार में शामिलु कयो वञे। उन सां गॾु असां हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जेको ॿियनि सूबनि में मिले थो, असांखे नथो मिले, उहो बि असांखे ॾिनो वञे। असांजो सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, काफ़ी सालनि खां असां धरणा हणंदा आहियूं। गुज़िरियल धरणे में बि असां सईद गनी साहब, नासिर शाह साहब, इन्हनि असां वाइदो कयो तव्हांजो जेको टाइम स्केल आहे, सर्विस स्ट्रेस समी जल्द खां जल्द अमाने करे तव्हांखे पैरामेडिकल स्टाफ खे सर्विस स्ट्रेस ॾींदासीं। लेकिन अञा उहो लॉलीपॉप ई थियो, असांखे कुझु बि न मिलियो। पंहिंजे इस्लाम कोट तालुके जा सिहत खाते मुलाज़िम ऐं ज़िले जा बि सिहत खाते मुलाज़िम असां सां शरीक आहिनि। असांजो अॼु एहतिजाज जो मक़सदु इहो आहे त असांजो किरानो अलाउंस जेको 3 महीननि खां मिलियो पियो, उहो अचानक हिननि डिसकंटिन्यू कयो आहे। असांजो सिहत जे आला अमलदारनि खां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त बराए महिरबानी असांखे किरानो अलाउंस वापसि जारी कयो वञे। जी नाज़रीन, ग्रैंड हेल्थ अलायंस थरपारक जा ही अॻवान आहिनि जेके एहतिजाज कनि पिया, डॉक्टर आहिनि, पैरामेडिकल स्टाफ आहे। इन्हनि जो इहो मुतालबो आहे त असांजा जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जाइज़ मुतालबनि जे लाइ असां कराची प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो, सिंध हुकूमत वाइदो बि कयो त तव्हांजा समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वेंदा, पर हीअ चवनि पिया त असांजो को बि मुतालबो अञा ताईं तस्लीम नाहे कयो वियो। मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत खां नोटिस वरितो वञे, ऐं जेकॾहिं नोटिस न वरितो वियो त सूमर खां असां समूरो जेको इस्पताल उन्हनि जी मुकमल तौर ते हड़ताल करे OPD जो बाइकाट कयो वेंदो। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।